बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांखे अॼोके वीडियो में इहो ॿुधाइण त तव्हां का बि कंप्लेन जेका आहे कंहिं ऑफिसर सरकारी ऑफिसर ख़िलाफ़ु उहा ऑनलाइन दर्ज कीअं करायो। मिसाल तौर ते हिन वक़्तु बोझ जो सिस्टम आहे त बोझ जो पाणी जेका तव्हांजे महले मां तव्हांजे गलियुनि मां न निकितो ऐं स्प्रे नथी कराई वञे त उनजी कंप्लेन कीअं कराइजे। इन लाइ हीअ हिकु ऐप आहे पाकिस्तान सिटीज़न पोर्टल। हिनखे तव्हां ओपन कंदव, हिन ते पंहिंजो अकाउंट ठाहींदव। उन खां पोइ हिते प्लस जे निशान ते क्लिक करे ऐं न्यू कंप्लेन ते क्लिक करणी आहे। उन खां पोइ तव्हां पर्सनल कंप्लेन करणु चाहियो था या सियासी समाजी ज़िम्मेवारी उहो ऑप्शन टिक कंदव। हिन खां पोइ ओके ते क्लिक करणी आहे। ओके ते क्लिक करण खां पोइ हीअ जेका आहे म्यूनसिपल सर्विसिस थी अचे त पाण म्यूनसिपल सर्विसिस खे क्लिक कंदासीं। म्यूनसिपल सर्विसिस में सफ़ाई आहे, हीअ जेको पाणी वग़ैरह कढणो आहे त सफ़ाई में थो अचे त पाण खे क्लीनिक सफ़ाई ते क्लिक कंदासीं। इन खां पोइ पाण खे उनवान ॾींदासीं त जेको पंहिंजो मसइलो आहे उन बाबति पाण उनवान आहे। मिसाल तौर ते बरसाती पाणी जी नेकल। उन खां पोइ कैटेगरी 1 ॾींदासीं ज़मिरो, कहिड़ी ज़मीन में थी अचे म्यूनसिपल सर्विसिस। उन खां पोइ ज़मीन नंबर 2 कैटेगरी नंबर 2 ॾींदासीं सफ़ाई। तंहिंखां पोइ कैटेगरी नंबर 3 हूंदी ब्लॉक ड्रेन्स, मतिलबु ड्रेन जेका आहे सा ब्लॉक उन जे बारे में पाईंदासीं। मतिलबु पाणी जेको असांजो नथो निकिरे उन जे करे पाण खे ब्लॉक ड्रेन्स ॾींदासीं। उन खां पोइ शिकायत जी तफ़सील तव्हां हिते मुकमल पंहिंजी तफ़सील लिखंदव। शिकायत जी जेका मथे पंहिंजी शिकायत लिखण खां पोइ हेठि शिकायत जो पतो लिखंदव, एड्रेस लिखंदव। जंहिंखां पोइ पंहिंजो सूबो ज़िलो ऐं तालुको सिलेक्ट कंदव। तालुको सिलेक्ट करण खां पोइ जेका तव्हां वटि तस्वीर वग़ैरह आहे त उहा तस्वीर तव्हां हिते अपलोड कंदव। तस्वीर अपलोड करण खां पोइ सबमिट ते क्लिक करिणो आहे। सबमिट ते क्लिक करण खां पोइ तव्हांजी शिकायत जमा करण ते क्लिक करिणो आहे। जंहिंखां पोइ तव्हां शिकायत जेका असां सबमिट थी चुकी आहे ऐं ओके ते क्लिक करणी आहे।